असां गिरफ़्तार ॾियण लाइ तयारु आहियूं। पोइ जेकॾहिं पुलिस ईंदो त गिरफ़्तार कंदो न, ॿियो छा कंदो? असां बेगुनाह को थोरी आहियूं जो कुटींदो, पोइ थोरी ॾोही को थोरी आहियूं, चोर को थोरी आहियूं, लोफर थोरी आहियूं जो कुटंदो। यासर ॿुधो त तव्हां बि गिरफ़्तार थिया आहियो? न न सर, इहो फेक आहे। बाक़ी जेको ग़लती हुई यूनियन वारनि जो पंहिंजो हुयो। अच्छा, तव्हां किथे आहियो? ॿुधो त तव्हांखे थाणे ते विहारे छॾियो, गिरफ़्तार कयो, यासर मलूकानी गिरफ़्तार थी वियो आहे, वॾी ॻाल्हि वायरल थी वई आहे। न न, FIR जेको 13-14 माण्हुनि 200 माण्हुनि ते थी चुको आहे। हाणे ख़बर न आहे त उहे कहिड़ा कहिड़ा आहिनि। थी सघे त तव्हां ते बि FIR हुजे, पोइ तव्हां छा लाइ अमल जोड़ियो आहे? असांजो पुरमन हो एहतजाज। पुरमन एहतजाज त हुयो, पर हाणे त तव्हां ते बि FIR पई थिए, हाणे छा कजे? हाणे पोइ वरी जेकॾहिं FIR इहो त बेगुनाह थिए थो न। इहो जेको जियो न्यूज़ बेगुनाही FIR कूड़ा केस दाख़िल थो कराए हरभरू। न, पर FIR थिए थी तव्हां ते, तव्हां ख़ुशि आहियो? तव्हां सम्झो था त इहो तव्हांजे लाइ एज़ाज़ आहे? यार ॾिसो न, तव्हां ॾिसो, आहे त बेगुनाह जो न, लाकअप थींदासीं, जेल ईंदासीं, उहो त बेगुनाह ते साबित थींदासीं न। असां त कयो ई न आहे न जहिड़ो, असां पुरमन हुआसीं, वरी बि चवंदो। भला तव्हां कॾहिं जेल या थाणे जो मुंहुं ॾिठो आहे? हाणे ख़बर न आहे त कंहिंजे कंहिंजे मथां थिया, त मां नथो चाहियां मूं ते मथां थियो आहे। पर जेकॾहिं तव्हांजे मथां थियो आहे, तव्हां कॾहिं थाणो जेल ॾिठो आहे? जेकॾहिं वञो था थाणे या जेल ते वञो था त पोइ छा महसूसु कंदो तव्हां? पोइ जेको थियो आहे दम दम वरी बि कंदासीं। जेकॾहिं आहे त बेगुनाह न सर। अच्छा, हिन वक़्तु सिंध जा ॿ महान तव्हां लीडर आहियो, मुश्ताक सर्की साहब, यासर मलूकानी साहब, तव्हां ॿई ॼणा हिन वक़्तु सिंध जो केस लड़ो था, ॿई ॼणा। ऐं तव्हांखे जस हुजे जो हिन वक़्तु तव्हां हुते पहुतो जियो न्यूज़ जे ऑफिस में, उन्हनि खे ॾंडो ॾिनो, त हाणे तव्हांखे जेको केस कयो अथनि पूरी सिंध हुनजी मज़म्मत करे थी पई। ऐं उन्हनि जो इहो चवणु आहे, परेशान आहे, पूरी सिंध परेशान आहे त यासर मलूकानी बि शायदि गिरफ़्तार थी वियो आहे। न न, अञा कोन थियो, अञा मुश्ताक सर्की कोन थियो आहे न गिरफ़्तार। जेके बेगुनाह, जीअं कल्ह मुश्ताक सर्की वियो आहे, असां वापसि आयो, जेके 17 ॼणा हुते मौजूदु हुआ, नौजवान 17 ॼणा, पोइ उहा पुलिस बेगुनाह गिरफ़्तार कया उन्हनि खे। उहा हिन वक़्तु ताईं लाकअप में आहिनि। अच्छा, पोइ उन्हनि जी तव्हां मालिकी न कई, तव्हां या मुश्ताक सर्की? इहा हदी ख़बर न आहे यार मूंखे। अच्छा, उहे 17 ॼणा गिरफ़्तार आहिनि, त पोइ तव्हांजो मुश्ताक सर्की सां हीअं राब्तो थियो आहे? न, राब्तो न कोन थियो आहे। अच्छा, पोइ हिक ॿिए सां राब्ते में त अचो न। थी सघे थो को माण्हू गिरफ़्तार थी वञे, सुभाणे तव्हां थी वञो, मुश्ताक थी वञे, हिक ॿिए जी मालिकी त कयो न। पोइ हुनखे वधीक ॾिसूं था, बाद में ॾिसंदव हिनखे? जी सर, हिनखे बाद में ॾिसंदव? न, हुनखे ॾिसूं था, अॼु खां पोइ ॾिसूं था। पर जेकॾहिं असांजी कंहिं बि माण्हू मुश्ताक सर्की, जेकॾहिं उहा जेके दरवाज़ा आहिनि जियो न्यूज़ जा, जेकॾहिं उहा मुश्ताक सर्की दौरे थो त उनजो मुश्ताक सर्की, पर मुश्ताक सर्की जा मेंबर ई न हुआ। उहा 2 ॼणा जेके हुआ बीठल, उहा हुआ ई ॿिया। ॾिसो, बुर्दबार माण्हू जो कमु इहो आहे, जेको कमु करे मञे बि त असां कयो आहे। तव्हां पाण चओ था असां दमादम मस्तु कलंदर कंदासीं, ॾंडो ॾींदासीं, हींअर तव्हां चओ था असांजे माण्हुनि न कयो आहे। तव्हां त घाट ऊचो करे चओ था असां कयो आहे इहो। बहरहाल असां जेको एहतजाज जो पुरमन कयो आहे न, जेके मैंने जेको कशिरिंग कयो आहे, जेके ट्रॉफी ड्रामो, इहे सॼो जियो न्यूज़ कयो आहे पाण। असां कोन कयो, असां त धरणो लॻाए उते वेठा हुआसीं। पर पुरमन धरणे जो त को फ़ाइदो कोन्हे न, ॾंडो ॾियणो खपे न। दमादम मस्तु कलंदर जो मक़सदु छा आहे? ॾंडो असां कानून हथ में न कयो आहे, असां कानून न ई हथ में खयो आहे। जेको कानून हथ में खयो आहे उहे जियो न्यूज़ जा जेके गार्ड ऐं जेके ॿिया 2 हमरा बीठा उन्हनि कई आहे बदतमीज़ी असां सां। अच्छा, छा कयूं तव्हां सां? जी, तव्हां सां छा कयूं? ॾिसूं था अञा छा थो थिए वधीक। छो मलूकानी साहब हींअर छो परेशान आहे? सिंध तव्हांखे ॿुधे थी पई, हींअर सॼी सिंध तव्हांखे ॿुधे पई। तव्हां सिंध खे छा चवणु चाहींदो? सही नासिर छा पहुतो हुते। अच्छा, पोइ कहिड़ियूं ॻाल्हियूं तव्हांजूं, कहिड़ियूं ॻाल्हियूं कीअं कामयाब थियूं तव्हांजूं? ॻाल्हियूं इहा कामयाब थी वञनि त चवंदा हाणे तव्हांजो जेको इशू भट्टी आहे उहो पाण माफ़ी अची वठंदो। भले तव्हां एहतजाज खे ख़तमु कयो। असां कल्ह एहतजाज खे ख़तमु कयो, असां सभु हलिया वियासीं। ऐं जेके 17 ॼणा जेके ॿिया जेके बेगुनाह हुआ शहरी, उन्हनि खे लाकअप कयो वियो आहे। जी, पोइ उहे बेगुनाह आहिनि या हमले में मुलविस हुया? न न, बेगुनाह आहिनि।
अच्छा, मुश्ताक सर्की साहब जो नंबर हींअर बंदि पियो मिले, तव्हांजो मुश्ताक साहब सां राब्तो थियो आहे? न हींअर मूं ट्राई कोन कयो सर। अच्छा, तव्हां मुश्ताक साहब जो नंबर ट्राई न कयो आहे? न न। अच्छा, त छा लाइ अमल जोड़ियो आहे अॻिते जे लाइ? जेकॾहिं तव्हांजूं गिरफ़्तारियूं थियनि थियूं त कीअं छा कंदो तव्हां? असां गिरफ़्तार ॾियण लाइ तयार आहियूं।